अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबाला मौजू तबको दर्जो सराई ऐं सुलझणे जूं ॻाल्हियूं। तबके जो यादि अचे थो उहो अहले नज़र तुंहिंजो प्यार मोहबत, बावफ़ा तुंहिंजो इख़लास, तुंहिंजे ॾियारणु हिमत, तुंहिंजी गुफ़्तगू करण जो अंदाज़, तुंहिंजी उल्फत, हुस्न इख़लाक़ जो घणनि खे थिए थी हैरत। उफ़ उन जो शबाब गुलनि बि मुस्कुरायो त चोट अहिड़ी लॻी जो ॾिसण वारनि बि ॾसियो। ॾिसी उनखे वधीक हैरान थिया हूंदा, ईअं हूंदो थियो। मूंखे हर कैफ़ियत में छो न सम्झे ऐं मुंहिंजी हर अहवाल खां वाक़ुफ़ जो थियो। दर्जे चयो नज़ाकत एहसास एतिरे क़द्र सुठो कोन्हे। पथर बि ईंदा आरसी शीशो अगर जे बणिजंदे। जदीद दौर ज़माने में ईजाद अहिड़ी आहे मेणबत्तीअ जी मेणबत्ती जो ॿारींदे त पतंग परवाना बि कोन ईंदई। हेसी ताईं ख़बर कान हुई जो उजड़ियल घर जी तूं आहीं त घर में उथिरल पुथिरल सामान नज़र आयो हुजे। वफ़ा बि फैलिजी वई, फिज़ा में फैलिजी वई ख़ुशबू मुंहिंजी ॻाल्हि जी। अञा त मूं हवाउनि खे बि कुझु कोन चयो हुजे। सराए जो वर कोठराए नथो सघां अञा ताईं वज़ाहतुनि जो छो त आयो कोन्हे अञा ताईं। वक़्तु शिकायतुनि जो कोन आयो आहे अञा ताईं। इहो दिलि नवाज़ त आहे पर नज़र शनास कोन्हे अञा ताईं। हीअ ॾींहं हुआ जॾहिं हिक ॿिए सां मिलिया हुआसीं। पंहिंजी सालगिरह उन ॾींहंनि में मिलण जी वरी थी मिलियासीं। ठीकु हिन ई महीने जे तारीख़ आहे। इहो ई ख़ुशगवार लम्हा हुआ। वरी मिलंदासीं, यादि कयासीं। तबके जो साबित कोन थी सघियो हुयो त असीं नियाज़मंद घणा हुआसीं, पर हीअ ॻाल्हि तइ थी त उनखे गुरूर तमामु घणो हुयो। केॾांहुं वियो हुयो सुखनूर जो उन महफ़िल में हुयो। सबूत थो घुरे मूं खां वफ़ा जो, जंहिंजे करे हर हिक सां तरक़ तैलुक़ कयो। सबूत ही त मोहबत जो साॾो, जॾहिं हिन उन वाइदो कयो असां एतबार कयो। दर्जे चयो ही आवाज़ साफ़ ॿुधंदो आहियां त केरु चवे ही ॾींहं बहार जा आहिनि, केरु चवे या न चवे। असीं पंहिंजे हाल परेशान ते पियो चवे मुस्कुराया हुआसीं, पियो चवे खिलिया हुआसीं। ज़मानो थी वियो ईअं खिलण, ईअं बि पियो अॼुकल्ह ज़मानो थी वियो ईअं जो खिलण बि ईअं पियो चवे, जो खिलण बि कोन ईअं पियो चवे। कुझु यादि करे अखियुनि मां आंसू निकिरी आया। मुदतुनि खां पोइ जॾहिं उन जे घटि मां गुज़रियासीं। असीं कोन आहियूं तॾहिं बि आबाद आहे उन जी महफ़िल अञा। असीं सम्झंदा हुआसीं त असांजे करे ई रौनक आहे, इहा रौनक इहा। सराई चयो सखणनि असां वटि दुआ घुरण खां सवाइ आहे ऐं छा। ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो, ख़ुशहाल हुजो, असांजी आहे इहा दुआ। ॼण उमिरि गुज़री वई हिन विसविसे में, हीअं न थिए हा, हूअं न थिए हा। सबूत इश्क जी हिकु सूरत हीअ बि आहे जंहिंसां प्यारु करियूं उनजी गिला बि करियूं। ईअं आहे साधियूं बि उनखे ॼण त शिकायत बि उनजी करियूं। ईअं आहे, हा ईअं आहे, न ईअं कोन आहे। तबके चयो ईअं न ॾिस गर्दश जे दौरां मूंखे। माण्हू इंसान हर सूरत में ख़ूबसूरत आहे, इहा ख़बर आहे तोखे। शोखियूं टहक खिलण कोन रहियो। असीं हसरत सां ॾिसूं था हर हिक शइ खे। वाइदा जेके कयाई उहे वफ़ा कोन कयाई।
तौबा अस्तगफरा तौबा अस्तगफिरुल्लाह रब्बी सितमगर सख़्त गीर कहिड़ी तरह सां ईअं कयाई ॾाढो करे हिसाए थो हिकु हटी करे मंझराए थो ईअं कयाई दर्जे जो सभिनी जे चेहरनि ते ख़ुशियूं आहिनि ख़ुशियुनि जी रौनक आहे सॼे शहर में ईअं आहे सॼे शहर में असीं ॼण वक़ुफ़ आहियूं ॾुखनि लाइ ईअं आहे अहिड़ी कई तो अहिड़ी मलाई पर अञा के आहिनि ईअं आहे हाणे इहो सोचण ते आहियूं हिकिड़े मक़ाम ते बीठा आहियूं मुदतनि खां तूं ई कोन मिले त पोइ कंहिंजी जुस्तजू करियूं सराई जो तैनेज़न नथी थी वञे छो सराई जो तैनेज़न थी वञे छो तुंहिंजे बुज़दिली ईअं जो माण्हुनि खे पंहिंजा ॾुख थो ॿुधाई छो उनखे ॿुधाए जेको तुंहिंजो तदारक करे ईअं करे कोन ईअं करी कोन थो छो सुठी ॻाल्हि चवणु ऐं दरगुज़र करणु उलमा चवंदा आहिनि उन ख़ैरात खां बहितर आहे जंहिंखां पोइ ॾुखु हुअणु हुजे ईअं चवंदा आहिनि बर्बादु न करियो पंहिंजा सदका ऐं अहसान खे ईअं चवंदा आहिनि ऐं ॾुखु ॾे जीअं को ख़र्चु करे थो पंहिंजो माल माण्हुनि खे ॾेखारण लाइ हाणे ॾेखारण लाइ नथो हाणे ईमान अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईअं चवंदा आहिनि सुठिणे चयो तूं सुञाणी वठंदे उन्हनि खे उन्हनि जे चहिरनि मां सुवाल नथा कनि माण्हुनि खां जो ॿाॾाइणो पवे ऐं ख़र्चु करियो तव्हीं ख़ैरात अल्लाह उनखे ॼाणे थो उलमा चवंदा आहिनि ऐं इहे जेके ख़ैरात कनि था पंहिंजा माल राति में लिकाए ऐं ज़ाहिर उन्हनि उहे जेके ख़ैरात कनि था पंहिंजा माल राति ऐं ॾींहं लिकाए ऐं ज़ाहिर उन्हनि लाइ उन्हनि जो इनाम आहे उन्हनि जे रब वटि आहे ईअं चवंदा आहिनि भलाईअ जा कम करियो नेकीअ जा कम करियो ईअं चवंदा आहिनि निमाज़ क़ाइमु करियो रोज़ो रखो ज़कात ॾियो हज करियो तोइ जो सराह करियो सवाब जा कम करियो औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम शैतान तव्हांजो खुलो दुश्मन आहे शैतानी कम न करियो सूरत अल इमरान आयत नंबर 13-14 सीगारी वई आहे माण्हुनि लाइ मोहबत औरतुनि जी शहवतुनि जी ऐं पुटनि जी ऐं सोन ऐं चांदीअ जी गॾु कयल ख़ज़ाननि जी ऐं निशान कयल घोड़नि जी ऐं जानवरनि यानी उठनि ॾांदनि ॻउनि ॿकरियुनि वग़ैरह जी पोइ ऐं पोख जी ऐं इहो सभु कुझु हिन दुनिया जी ज़िंदगीअ जो मामूली ऐं थोरो सामान आहे ऐं अल्लाह ताला वटि मोटण लाइ ॾाढी सुहिणी जाइ आहे सूरत निसा आयत नंबर 1 ऐं इंसानो पंहिंजे रब खां ॾिजो जंहिं तव्हांखे हिकिड़ी जान यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम मां पैदा फरमायो ऐं उन्हीअ मां संदसि घरवारी यानी हज़रत हवा अलैहिस्सलाम खे पैदा फरमायाई ऐं ॿिन्ही मां घणा मर्द ऐं औरतूं पखेड़ियाई ऐं उन खां ॾिजो जंहिंजे नाले हिक ॿिए खां हाजतुनि जो सुवालु करियो था ऐं मिटी माइटीअ खे छिनण खां बचो बेशक अल्लाह तव्हांजो निगहबान आहे ए अल्लाह जूं हॾूं आहिनि ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान बरदारी कंदो तंहिंखे जन्नतुनि में दाख़िल कंदो जिन जे हेठां नहरूं वहंदियूं मजिन सदाई रहंदो इहा ई वॾी कामयाबी आहे सूरत निसा आहे आयत नंबर 13 सूरत निसा आयत नंबर 14 जेको अल्लाह ऐं संदसि रसूल जी नाफ़रमानी कंदो ऐं संदसि हदुनि खां निकिरंदो तंहिंखे बाहि में दाख़िल कंदो मझ से सदाई रहंदो ऐं संदनि लाइ ख़्वार कंदड़ अज़ाब आहे शैतान घुरे थो चाहे थो त खेनि ॾूराई गुमराहीअ में उछलाए जॾहिं बिल्कुलु उन जी ॻाल्हि खे न मञीनि
उन जी ॻाल्हि खे न मञीनि चयो वञे थो त अचो उन किताब ॾांहुं जेको अलाह नाज़िल कयो आहे ऐं अचो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं त मुनाफ़िक़नि खे ॾिसंदे त पूरो पूरो ज़ोर लॻाए माण्हुनि खे तोखां रोकीनि था। सूरत निसा आयत 36। त बगे चयो सुठड़ा तो ॾाढी ॻाल्हि सुठी ॿुधाई आहे। दुनिया में ई भलायूं महिरबानियूं थींदियूं त पक आख़िरत मुंहिंजे इहे सवलायूं आसानियूं अहिड़ियूं ई थींदियूं। अहिड़नि कमनि करण सां ईसाइन जी इबादत जो घर जो नालो कलेसा आहे ऐं मुस्लिमीन मोमिन मुस्लमान जे इबादत जो नालो मस्जिद आहे। असां तौबा कई तौबा इस्तग़फ़ार वाइदो कयो आहे रोज़ो निमाज़ हज ज़कात तौहीद सराह कंदासीं भलाईअ जा कम कंदासीं भलाईअ जा नेकीअ जा कम कंदासीं। त बगे चयो दर्जे सराय चयो असीं सवाब जा कम कंदासीं। सुलझणे चयो हाज़ा मिन फज़ल रबी आहे अञा बि उन में इज़ाफ़ो थींदो घणो थींदो अहिड़ा कम गॾिजी कंदासीं। त के दर्जे चयो उलमान दीन मज़हब इस्लाम जा चवंदा आहिनि त मस्जिद ठहिरायो निमाज़ी मस्जिद में निमाज़ जेसीं ताईं पढ़ंदा पिया तव्हांखे सवाबु मिलंदो पियो ओसीं ताईं तव्हांखे सवाबु मिलंदो पियो। सुलझणे चयो हा ऐं चई असीं मस्जिद ठहिराईंदासीं अहिड़ा सवाब जो कमु कंदासीं असीं रिश्तनि जो लिहाज़ रखंदासीं। सराय चयो असीं रिश्तनि खे ॻंढींदासीं असीं सभई गॾिजी अहिड़ो सवाब जो कमु कंदासीं। सुलझणे चयो हा पाण सभई गॾिजी दीन दुनिया जे भलाईअ जा कम कंदासीं। अलाह रहीम करीम पंहिंजे दुनिया भली कंदो आख़िरत बि भली कंदो। दुनिया में उहे सभई नेमतूं अता कंदो ऐं सवाब जा कम कंदासीं। आख़िरत मजिब नेमतूं रहमतूं सवाब जा कम कंदासीं त मिलंदियूं हिन दुनिया में बि ऐं उते बि। अलाह रहमान रहीम आहे अलाह सतारो गफ़ार आहे अलाह तवाबु रहीम आहे अलाह ज़ुल फज़ल अज़ीम आहे अलाह गफ़ूर शकूर आहे अलाह तवाबु रहीम अलाह अलीमुल हकीम आहे अलाह हलीमुल करीम आहे। एतिरो बार न विझ जो असीं सही न सघूं महिरबानी करे अवल आख़िर ज़ाहिर बातिन मुहाबे वास्ते करीम जे सवलायूं करे अहिड़े जदीद दौर ज़माने में माज़ी हाल मुस्तक़बिल में आसानियूं करे ख़ैरो बरकत रहम कर रहीम करम सभु सणायूं करे सभई कम थियनि नेक मतिलब दिलि घुरिया मक़सद नेक ख़वाहिशूं मिठूअ जूं पुॼाए कम कर सहूलतूं आसानियूं करे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आल सय्यदना मुहम्मद व बारक व सल्लम अलैहि अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन। अल्लाह